ही मंज़र कंहिं भूत बंगले जा न आहिनि, पर ही मंज़र खानपुर महार जी उन पब्लिक लाइब्रेरी जा आहिनि जेका लाइब्रेरी हितां जे नौजवाननि जे लाइ अटकल 10 साल पहिरीं मुशरफ दौर में जोड़ाई वई हुई। हिन लाइब्रेरी खे ॾहाको साल गुज़री विया आहिनि, पर लाइब्रेरी कंहिं जे हैंड ओवर न थी सघी, तंहिं करे न फर्नीचर रखिजी सघियो न किताब आंदा विया। जॾहिं त अमलो न हुजण करे चोर लाइब्रेरी जूं दरियूं पखा तोड़े लोह बि चोरी करे विया। खानपुर महार जे नौजवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे लाइब्रेरी जी अहिड़ी हालत ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। करोड़नि जी लागत सां लाइब्रेरी तैयार कई वई आहे। असां इहो चवणु था हिन में किताब न फर्नीचर आहे, न काई शइ जो नौजवान नस्ल अची हिते वेही को तफ़री करे या पढ़ाई लिखाई करे या टाइम पास करे लाइब्रेरी में। ही बिल्डिंग भी लाइब्रेरी जे लाइ ठाही वई हुई ऐं लखे रुपए ते ख़र्च कयो वियो, जेका हिन वक़्तु ज़बून हाली जो शिकार आहे। साईं तव्हां ॾिसो था करोड़नि जी लागत सां ही जेको आहे जुड़ी हुई। हाणे इनखे केतिरो अरसो थी वियो आहे लाइब्रेरी बंदि आहे बिल्कुलु। लाइब्रेरी ॾिसी करे असांखे एतिरो ॾुख थिए थो पियो जो हिन में एतिरी वॾी लागत थियल आहे, एॾी वॾी शानदार बिल्डिंग तामीर थियल आहे ऐं पोइ बि जेकॾहिं हे आबाद न आहे त इन ॻाल्हि जो ॾाढो अफ़सोस आहे। अगरि हिते जेकॾहिं किताब या कोई अहिड़ी फर्नीचर वग़ैरह मौजूदु हुजे, ॿार अचनि ऐं पंहिंजो जेका तालीम सां वाबस्ता रहनि। खानपुर महार जे नौजवाननि PPMN सरदार मोहम्मद बख्शान महार खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते लाइब्रेरी खे फ़ाल बणायो वञे, त जीअं खानपुर महार जा नौजवान समूरो ॾींहुं होटलनि ते वेहण बजाए लाइब्रेरी में सुठनि किताबनि जो मुतालो करे समाजी बुराइनि खां बची सघनि। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध टीवी न्यूज़, खानपुर महार।